Yeah.
बोलो हर हर महादेव दयायत तो बिना होत नकाईरा हो तू हर दाता तू हर माता सब जीवास बुझाईरा पाए करो माँ पेरे प्यासी आयत है तुम जाईरा वो तन मन धन अरदास कया माँ मांगत नाम सवेरा वो नाम तुम्हारा साबुन देता धोता पाप सवेरा कहते हैं गुरु लोक नियम है आवागमन मिटाईरा आवागमन मिटाईरा आयु बुझाईरा सभी ट्रेन में बैठी आए कार के साथ घुमाए 5 सेकंड में रहे जैसे सत्संग जो काम शुरू करते मान मसाते हो तो सबरी वही वही न थोड़ा सबरी के दिया रस भरियो सत्संग प्यार भरियो सत्संग ॾाढे जो सत्संग खिपरो शहर में आहे
उनजे लाइ असीं सॼो जस खिपरो हिंदू पंचायत ऐं खिपरो पार्वती शेवा मंडली खे ॾिनासीं, जिन वरी मुहबत दिलि सां सभिनि खे हिते गॾु करे सत्संग जो लाभ ॾिनो। हाणे आऊं सत्संग शुरूआत करण जे लाइ ऐं महिमाननि जो आदर भाव करण लाइ असांजे मौसम दोस्त ऐं खिपरो हिंदू पंचायत लाइ हरदम हर स्टेज ते पाण पतो ॾींदड़ तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में खिपरो हिंदू पंचायत जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर गोविंद राम खे वेनती कंदसि त ॿ लफ़्ज़ साईं जन असांजे आयल में अॼु सभिनी खां पहिरीं खिपरो जो पार्वती शेवा मंडली आहे ऐं उनखे तमामु वधीक थैंक्स चवां थो। उनजो शुक्रगुज़ार जिन हेॾो मंडल जेको रचायो आहे ऐं जेको अनएक्सपेक्टेड तमामु सुठे मां सुठो। उन खां पोइ सभिनी आयल महिमाननि खे पंहिंजी दिलि जी गहराई सां भलीकार चवां थो जो अॼु असांजे खिपरो शहर में अची असांजे हिन मान खे मथे कयो अथनि ऐं उमेदु आहे त अहिड़ा जेके आहिनि सत्संग थींदा रहंदा। इन सां छा त असांजे पाण में वधी हिकु बि पैदा थींदो, मोहबत वधंदी, प्यारु वधंदो। ऐं आयल सभिनी ॿाहिरि जे महिमाननि खे दिलि जी गहराई सां खिपरो पंचायत जे तरफ़ां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थो। महिरबानी। पूजा साईं प्रेमियुनि ऐं असांजे शेवकनि खे वेनती आहे त इहे साईं जन जूस वग़ैरह हलाए वठनि जीअं बाक़ाइदगी सां सत्संग जो स्टार्ट थी सघे। सत्संग जंहिं मक़सद लाइ असीं ॾूरां आया आहियूं ऐं तव्हां इंतज़ारु कयो आहे काफ़ी ॾींहंनि खां, उन जो लाभ वठणु सादगी सां सिंपल नमूने तमामु ज़रूरी आहे।